मुलाकात बाबत तव्हांखे ख़बर ॾींदासीं। पीपी पार्लियामेंटेरियन स्टेट सदर आसिफ अली ज़रदारी सां पीपी पंजाब जे उहिदेदारनि मुलाकात कई आहे। अॻूणे सदर पीपी पंजाब खे आम चूंडनि जी तयारियुनि जी हिदायत करे छॾी। मुलाकात दौरान पंजाब में आम चूंडनि में उम्मीदवारनि जे हवाले सां पिण ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। आसिफ अली ज़रदारी सां मुलाकात कंदड़नि में पीपी पंजाब जो वक़्ती सदर राणा फारूक सईद, हसन मुर्तज़ा, शहजाद चीमा, समीना ख़ालिद, इम्तियाज़ सफदर वाड़ाई जे ॿिया शामिल आहिनि। अहम ख़बर आहे नाज़रीन, आगाह कंदासीं अवां खे पीपी पार्लियामेंट्री स्टेट सदर आसिफ अली ज़रदारी सां पीपी पंजाब जे उहिदेदारनि मुलाकात कई आहे। अॻूणे सदर पीपी पंजाब खे आम चूंडनि जी तयारियुनि जी हिदायत करे छॾी आहे। मुलाकात दौरान पंजाब में आम चूंडनि में उम्मीदवारनि जे हवाले सां पिण ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। आसिफ अली ज़रदारी सां मुलाकात कंदड़ में पीपी पंजाब जो वक़्ती सदर राणा फारूक सईद, हसन मुर्तज़ा, शहजाद चीमा, समीना ख़ालिद, इम्तियाज़ सफदर वड़ाई चई ॿिया शामिल आहिनि। मुलाकात बाबति तव्हांखे ख़बर ॾियूं पिया। पीपी पार्लियामेंटेरियन स्टेट सदर आसिफ अली ज़रदारी सां पीपी पंजाब जे उहिदेदारनि मुलाकात कई आहे। अॻूणे सदर पीपी पंजाब खे आम चूंडनि जी तयारियुनि जी हिदायत करे छॾी आहे। मुलाकात दौरान पंजाब में आम चूंडनि में उम्मीदवारनि जे हवाले सां पिण ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। आसिफ अली ज़रदारी सां मुलाकात कंदड़नि में पीपी पंजाब जो वक़्ती सदर राणा फारूक सईद, हसन मुर्तज़ा, शहजाद चीमा, समीना ख़ालिद, इम्तियाज़ सफदर वाड़ाई ऐं ॿिया शामिल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। ब्यूरो चीफ इस्लामाबाद तहसील चारण जी नसीर मुलाकात बाबति वधीक आगाह कजो। जी बिल्कुल, मुल्क में इलेक्शन जा ॾींहं जीअं ई वेझो अची रहिया आहिनि तीअं सियासी पार्टियुनि तरफ़ां सरगर्मियूं जेके आहिनि सो तेज़ कयूं आहिनि ऐं अॼु इन सिलसिले में मफ़ाहमत सां जेको आहे सुञाणप रखंदड़ अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी बि इस्लामाबाद में मुख़्तलिफ़ पीपल्स पार्टी जे डिवीज़न जे अॻवाननि सां मुलाक़ात जो सिलसिलो जारी करे रखियो आहे ऐं अॼु इन सिलसिले में अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी पीपी पंजाब जे उहिदेदारनि सां ऐं अॻवाननि सां अहम मुलाक़ात कई आहे। ऐं उन मुलाक़ात दौरान ख़ासि तौर ते अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपी पंजाब सां तालुक़ रखंदड़ अॻवाननि जे विच में जेके ईंदड़ आम चूंडूं आहिनि उन हवाले सां जेके तयारियूं जे हवाले सां मुख़्तलिफ़ तजवीज़ुनि ते गौर वीचार कयो वियो ऐं मुलाक़ात कंदड़नि में जेके अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां जिन अॻवाननि मुलाक़ात कई आहे उन्हनि में पीपी पंजाब जो सदर हसन मुर्तज़ा, उन सां गॾोगॾु समीना ख़ालिद गुरकी ऐं जेको आहे शहजाद चीमा साहिब ऐं इम्तियाज़ सफदर वरायत ऐं ॿियनि अॻवाननि जेको आहे सो ज़रदारी हाउस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात कई ऐं पंजाब में जेकी सियासी सूरत हाल आहे उन हवाले सां पीपी पंजाब सां तालुक़ रखंदड़ अॻवाननि अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी खे ब्रीफिंग ॾिनी ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी समूरनि पीपी अॻवाननि खे इन ॻाल्हि जी हिदायत कई आहे त तव्हां अवाम में वञो ऐं जेको पीपल्स पार्टी जी कारकर्दगी जी बुनियाद ते जेको आहे सो माण्हुनि खे जेको आहे सो वोट वठण जी जेको आहे सो हवाले सां क़ाइल कयो ऐं पीपल्स पार्टी हमेशह जेको आहे सो ऐं अवाम जे भलाई लाइ ऐं अवाम जे बिला बहबूद जे मनसूबनि ते हमेशह कमु कयो आहे ऐं अॼु बि जेको आहे सो पीपल्स पार्टी उन मनसूबे ते यकीन रखे थी। मुलाक़ात जेको आहे सो हिन वक़्तु बि जेको आहे सो ज़रदारी हाउस में जारी आहे ऐं इन खां पोइ अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी मुख़्तलिफ़ सियासी अॻवाननि सां पिण मुलाक़ातूं कंदो। जी ठीकु आहे, महिरबानी नज़ीर आगाह करण लाइ।